नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमरीका में खबर ॾींदा हलूं त नायब सदर माइक पेंस जी प्रेस सेक्रेटरी ऐं सदर ट्रंप जी धीउ इवांका ट्रंप जो पीए बि कोरोना वायरस में मुब्तला थी वियो। परॾे ख़ाबरू इदारे मूजिब माइक पेंस जे प्रेस सेक्रेटरी केटली मिलर जी जुमे ते कोरोना जी टेस्ट पॉजिटिव आई, जंहिंखां पोइ हू व्हाइट हाउस जे टीं शख़्सियत आहे जंहिं में कोरोना जी तस्दीक थी आहे। अमरीका सदर डोनाल्ड ट्रंप माइक पेंस जी प्रेस सेक्रेटरी कोरोना में मुब्तला हुजण जी तस्दीक कई, जॾहिं त हिन वधीक चयो त मां व्हाइट हाउस में कोरोना पखिड़जण बाबति परेशान न आहियां। मीडिया में ॿुधायो वियो आहे त माइक पेंस जी प्रेस सेक्रेटरी केटली मिलर नायब सदर सां राब्ते में हुई। हिन जी सदर ट्रंप सां वेझड़ाई में का बि मुलाक़ात न हुई। केटली मिलर अमरीका सदर ट्रंप जी अहम सलाहकार स्टीफन मिलर जी घरवारी आहे। हुन जो कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ व्हाइट हाउस तरफ़ां स्टीफन मिलर जी कोरोना टेस्ट ऐं हुन जी अञा ताईं व्हाइट हाउस में कमु कंदड़ बाबति का बि ॼाण नाहे ॾिनी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।